गंदम तैयार होकर मंडी तक पहुंच तो गई, मगर हर साल की तरह इस साल भी गंदम की कम कीमतों के बायस आबादगार और काश्तकार दोहरे परेशानियों में मुब्तला। इस वक्त गंदम की जो निर्ख है वो बिल्कुल कम है, जबकि दूसरी जानिब सरकारी सेंटर्स भी ताहाल नहीं खुल सके हैं, जिसके बायस कीमतें बिल्कुल कम हैं। असांजो अन्न तैयार थी मार्केट में पहुतो आहे त असांखे रेट नथो मिलियो वञे। 3200-3300 फी मण जे हिसाब सां असांखां वापारी वठनि था। असांखे अफ़सोस आहे सिंध गवर्नमेंट ते, जॾहिं हुननि ऐलान कयो हो त असां 4000 जेको आहे सो मुक़ररु कयो आहे रेट हिन दफ़े कणिक जो, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हू त पाण खे अवामी नुमाइंदा चवनि था ऐं अवामी हुकूमत चवनि था, पर जॾहिं अवाम जे पोरे सां अवाम जी महिनत सां उहे फ़सुल तैयार थी अचनि था त असांखे उहो जेको आहे सो मुनासिबु अघु नथो ॾिनो वञे ऐं असांजा लखें रुपया ऐं जेका असांजूं महिनतूं आहिनि उहे ज़ाया थी वञनि थियूं। असांजी अपील आहे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां ऐं मौजूदा वज़ीर आज़म खां ऐं सिंध जे वज़ीर आला खां त तव्हां जेको अघु मुक़ररु कयो हो सरकारी, उहे तव्हां जो अघु जेको आहे सो असांखे ॾियो ऐं सेंटर खोलियो, गवर्नमेंट जे तरफ़ां सेंटर खोलियो हर शहर में, त जीअं आबादगारनि खे जेको आहे सो फ़ाइदो थिए। असांजो जेको कणिक सालों साल मसइलो थींदो आहे त जॾहिं बि कणिक आबादगारनि वीचारनि जी ऐं हारियुनि जी लहंदी आहे त हुकूमत को न त को बहानो कंदी आहे ऐं को बि रेट मुक़ररु न कंदी आहे ऐं को बि सरकारी जेको आहे सो सेंटर न खोलींदी आहे, जंहिंजे करे आबादगार ऐं हारी वीचारनि खे किरोड़े रुपए जो नुक़सानु थींदो आहे। ऐं साॻी कणिक उहा थोरे टाइम खां पोइ जॾहिं हारी ग़रीबनि खां निकिरी वेंदी आहे त उन जो जेको अघु आहे उहो वञी आसमान सां ॻाल्हियूं कंदो आहे ऐं असांखे पोइ ॿीण ते अटो उहो महांगो मिलंदो आहे। हींअर तव्हां शदादको जी सूरत हाल ॾिसो त अॻिले साल वारी कणिक अञा पई आहे, उहा हिननि कोन विराई आहे, न कंहिंखे ॾिनी आहे, न सेंटर कई आहे ऐं हींअर बि अञा ताईं को बि सेंटर न खुलियो आहे। जबकि दूसरी जानिब शहरियों का वशनू से बात करते हुए मजीद कहना था कि अफसोस का मकाम है कि अभी तक सरकारी गोदामों में 2 साल कबल का गंदम बहुत ख़राब और खस्ता हाल में पड़ा है, जो इस्तेमाल के बिल्कुल काबिल नहीं है, तो वो सेंटर खोलकर नया गंदम कैसे खोल सकते हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावी, वॉइस टीवी, शदादकोट।